लाइक करो, सब्सक्राइब करो और बेल आइकन को क्लिक करो नई वीडियो के लिए। माया मीर संसो लगी यकीनन तव्हां ठीक ठाक होंदो, यकीनन तव्हांजा रोज़ा भी बेहतरीन हलंदा होंदा। ऐं शुक्रगुज़ार आहियां दोस्त जो गुलाम मुस्तफ़ा रिंद जो जेको अञा सऊदी अरब में पियो रहे 20-25 सालनि खां। ऐं उन सऊदी मां मूंखे गिफ्ट मोकिलियो आहे, उहो तव्हांखे गिफ्ट ॿुधाईंदुसि जंहिंजो तालुक़ु शदादपुर सां आहे। ऐं हाणे हीअ उन गिफ्ट मोकिलियो आहे, हीअ बि ज़मज़म जो पाणी आहे, हीअ परफ्यूम आहे, हीअ हुन मोकिली आहे। ऐं ॿियो ही अजवा खजूरनि जीअं उन दोस्त मूंखे मोकिलिया आहिनि गिफ्ट। ऐं महिरबानी हुनजी शुक्रगुज़ार हुनजो आहियां। ऐं ॿियनि दोस्तनि जो बि शुक्रगुज़ार आहियां जेके मूंखे लाइक ॾींदा आहिनि, कमेंट ॾींदा आहिनि ऐं जेके कॉल करे मूंखे पुछंदा आहिनि अदा छाजे करे वीडियो कोन आई आहे। हाणे हलूं था मलाखड़े तरफ़। मलाखड़ो आहे कराची गुलशन ऐं मेहमार। हाणे हलूं था मलाखड़े जी तरफ़। जारी मलाखड़ो मल एसोसिएशन हिते इन इलाइक़े जो पहलवान आहे अख्तियार मल्ला, हुन जी अॻुवाणी में मलाखड़ो आहे। मुख्य दावल साहब पहलवान लाला रहीम मलार शाबलो सख्त पहलवान लाला रहीम ते तमाम घणो मेहरबान आहे। पहलवान लाला रहीम पठान ऐं मलार शीदी मल पोई आहे। मुकाबलो सख्त आहे। जोड़ पहिरियों पहलवान रहीम खान ऐं पहलवान मलार शीदी। पहलवान गुलाम हुसैन पठान क़दर कयो लाला रहीम जो। पहलवान गुल हसन चांडियो, पहलवान यासिर अबड़ो। मुकाबलो आहे, मुकाबलो जारी आहे। वाह वाह पहलवान चांडियो, पहलवान अबड़ो मल पहिरीं। मुकाबलो सख्त आहे। पहलवान बाबा पहलवान चांडियो, पहलवान चांडियो, पहलवान अबड़ो यासिर अबड़ो गुल सकड़ो अबड़ो ऐं पहलवान चांडियो। लाला रहीम जो कदर कयो। मैं पश्तो भाइयों से अपील करता हूँ लाला का कदर करें, हौसला अफजाई करें। लाला रहीम हमारा इंटरनेशनल पहलवान है। लाला रहीम पहलवान वाह वाह गुलशन में ये पहलवान गुलशन चांडियो। ये जबरदस्त मुकाबलो खटियो। पहलवान लाला रहीम मलार शाबलो सख्त पहलवान लाला रहीम ते तमाम घणो मेहरबान आहे। पहलवान लाला रहीम पठान ऐं मलार शीदी मल पोई आहे। मुकाबलो सख्त आहे। जोड़ पहिरियों पहलवान रहीम खान ऐं पहलवान मलार शीदी ऐं पहलवान लाला रहीम। शीदी आहे, लालो आहे। शीदी जा सख्त जाठा आहिनि। लालो छॾाए पियो, लालो वारे जी कोशिश पियो करे। वाह वाह लाला रहीम पहलवान यो पहलवान लाला रहीम पठान। चैलेंज मुकाबलो पहलवान ही बजोड़ियों बिड़ने आराम से ना। चैलेंज मुकाबलो हद बजा पहलवान मुख्तियार आलमानी। पहलवान पुलाव कराया तो होशियारी बच्चा। हाँ पहलवान के मुकाबलो साथियों पाकिस्तान पीपल पार्टी जो रहनुमा जनाब आफ्ताब हुसैन साहब इनाम मोकिलियो 1000। संदसि वॾी महिरबानियूं असांखे लौड ते अनौस ते मुख्तियार आलमानी अदा 1 मिनट बि मल थे पहिरें यारनि जी। मुख्तियार चैलेंज मुकाबलो हथ बजिया
हेड़े मल्हा तुंहिंजा जाठा वाह 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 जो जाठो वाहे मल्हा वाह वाह मल्हा वाह मल्हा वाह मल्हा कुट्टे वाह रे वाह लगे ताड़ी हेड़े सिक्योरिटी के इंतजाम आपकी बड़ी मेहरबानी पुलिस सिक्योरिटी जो मेहरबानी जो बाग जा इंतजाम संभाले वठन दोस्तों अॻिते न अचिजो हथ वजिया पहलवान अवान ऐं मुख्तियार ज़रदारी कूलर ज़रदारी मल पहिरीं मुक़ाबिलो सख़्त वाह ज़रदारी तुंहिंजो पासो अवान बचियो वरी पासो भई अवान अॼु मल्लनि खे इनाम घटि पई मिले होशियारी अॼु ख़ुशूसी इनाम बि घटि आहिनि ऐं ज़रदारी हेड़े ज़रदारी तुंहिंजा वारा अवान बचे पियो ज़रदारी वारा अवान बचे पियो ज़रदारी वारा अवान बचे पियो वाह वाह वारे अवान वारे अवान वारे अवान दोस्तों जजन ही मल गॾे छॾिया इन करे ही मल दोबारा भी थे आज हथ बचा पहलवान चैलेंज मुकाबलो पहलवान मुगल साहब मराद मेहमाननि खे असां भली करे ॾियूं था संदन वॾी महिरबानियूं इन खुशीअ में लगे ताड़ी होशियारी बेटा बच बच्चा बच्चे आवाना बच पुट्टा आवाना बच्चे भाई बिना थे आवाना आवाना पुट्टा अजय गुलाम हुसैन पठान पहलवान खानी बिहानी और गुलदस्ते को आपका बच्चा समझ के जाके ये अपना फिर इलाज करके तैयारी करके मुकाबला करे साहब अवाना आई कूलर थे खामोश मेरे भाइयों मल्ले सुसिन जाम शोरे सदर मिले सिकंदर चांडियो पहलवान सिकंदर लासी पहलवान गुलाम हुसैन पठान पहलवान पठान पहलवान लासी सख्त मुकाबलो है साफी रहीम शाह साहब असां सां गॾु आहे मेहरबानी साफ़िन जी फिरा राठौड़ साहब गॾु आहे मीर सोलंकी साहब गॾु आहे ये मलाखड़ो तव्हां ॾिसी सघंदा यूट्यूब ते जंहिंजो नुमाइंदो असां सां गॾु आहे मीर सोलंकी पहलवान गुलाम हुसैन पहलवान सिकंदर लासी जी मल पहिरीं आहे मुक़ाबिलो सख़्त आहे मेरे भाइयों जो भी पहलवान जीते अंदर कोई भी आने की कोशिश न करे यह आपकी बड़ी मेहरबानी होगी वहां पे ताली बजाओ आपका घूम के पहलवान खुद आएगा हाँ आप उनको जो भी देना है चाहे करोड़ जो चाहे लाख जो आपकी मर्जी है अगर इंसाफ है बिलान बच्चियों हाँ गुलाम सेना बराबर ये रात पहलवान डीलर माफ कीजो गैरत कर डीलर गैरत कर दोस्तों ही मल गंजी वही मल दोबारा थी रही है तो पेड़ तो मल का हाँ खोलो गुलाम से अच्छा दुनिया लोग जो असांजो राठौड़ साहब मौजूद है साहबी जेको है 3 मिनट पहुंचण वारा इंशाअल्लाह
होशियारी आप थोड़ा पीछे हो जाओ, आपकी बड़ी मेहरबानी, आप थोड़ा पीछे हो जाओ, थोड़ा पीछे हो जाओ ताकि काम सबका हो। बैठ जाओ। हाँ मुख्तारा, आलमारी हलवारी ते मन थी वञा बिलहण थे या मन केड़ी बस इन मल जो शक्काई कान थी भली मल मारी पर मल बिलहण वारी मारिया। वाह मेरे भाइयों, ये अपने भाई का प्लान कर रहा है, बदला ले रहा है, हुजूर जरदारी से मुकाबला कर रहा है पहलवान मुख्तार इख्तियार मल्ला। चलेगी मुकाबलो अदा कमेटी कार्रवाई होशियारी बच्चा बिल्ले कमेटी रखो होशियारी बच्चा जी होशियारी बच्चा है सलाम ताल पालारी साहब के ये इन जोड़ी ते 500 रुपए इनाम रखियो आहे। अञा कमेटी भी रखियो आहे इनाम, कमेटी भी रखियो आहे अनुसर के असा के इनाम मोकिलियो। हथ बजिया पहलवान हुजूर बल्कि सरदारी पहलवान इख्तियार मला हल्ला वाह सरदारी तुझा जाठा वाह सरदारी तुझा जाठा इवारा हाय अरे भयानक होशियारी वजीर आगा तारिक पठान अनकरी मलाखड़े पहलवान जरदारी पहलवान तगड़ लाला रहीम पठान पहलवान जरदारी पहलवान अमान असांजे पाकिस्तान पीपल्स पार्टी जा हिकिड़ो मिंट अदा पहलवान जल्द पूरो श्री चंद खोखरेजा साहब जी मेहरबानी पहलवान जरदारी पहलवान अमान जरदारी गुलाम सफदर भट्टी साहब जी मेहरबानी मोहम्मद उर्स खेड़ो साहब जी मेहरबानी मौजूद इनाम दियो मोहम्मद असा हाजी गुलाम मुर्तजा बलोच साहब उन्हनि सां गॾु आयल मीर अब्बास टालपुर इमदाद जोखियो साहब हाजी मंजूर साहब आगा तारिक पठान साहब श्रीचंद कोकरेजा साहब जी सरबराही में मलाखड़ो शुरू थी वियो। अदा इहा मल न आहे जरदारी न जल्दी न जरदारी अमान पहलवान सख्त मुकाबलो आहे, मुकाबलो जारी है पहलवान जरदारी अदा थोड़ा आगे छे वाह चलो छोकरा वाह पहलवान इख्तियार मला हुजूर बच के जरदारी असा आजन मेहमान असा जो रहबर पैरी उन्हीं दौर खां असां के दिल में पंहिंजे वॾो सम्झोसीस पंहिंजो भाउ सम्झोसीस वॾो ऐं लीडर सम्झोसीस काबिल एतिराम मोहतरम हाजी गुलाम मुर्तजा बलोच साहब अॼु लेबर जो वज़ीर अॼु
मौजूद है अज मलाखिम चीफ गेस्ट असा शुक्रिया अदा कयूं सांजन जो हथ बजा खड़े जरदारी पहलवान चैलेंज मुकाबलो होशियारी बच्चा आमला अरे पुट्टा मला तुंजी मला तगड़ साहब फवाद मेमन साहब पहुंचे असांजे हर जिले जा मल्ल पहलवान लाला रहीम ऐं पहलवान रायब टगड़ इनाम 1500 रुपया मल पहिरीं आहे मुक़ाबिलो सख़्तु आहे सिक्योरिटी वारनि खे महिरबानी कयो पहलवान सिकंदर अञा हिकिड़ो मिंट ई मल करण पहिरीं वारनि जो पहलवान लाला रहीम पहलवान रायब टगड़ ऐं पहलवान लाला रहीम टगड़ आहे मटियारी डिस्ट्रिक्ट मटियारी ऐं शाद लतीफ़ भिटाई जो पाड़ेसरी पहलवान रायब टगड़ इनाम है 1500 रुपया मेहमान खुसूसी काबिल एहतराम जनाब हाजी गुलाम मुर्तजा बलोच सिंधिया सूबाई वजीर पहलवान लाला रहीम पहलवान रायब टगड़ नजब मुगल साहब चीफ ऑर्गेनाइजर है मलाखले जो वाह पहलवान टगड़ वाह यो पहलवान ये पेरी मलाई वाह टगड़ वाह पहलवान रायब हुसैन टगड़ भिटशाह डिस्ट्रिक्ट मटियारी पेरी मलाई वाह टगड़ वाह 500 रुपया हमदार टगड़ साहब रायब टगड़ ते पहलवान अबड़ो पहलवान मुख्तार आलमानी ऐं पहलवान दीदार जमाली पहुंची आहिनि पहिरें जोड़ में पहलवान अबड़ो पहलवान गुलसन चांडियो असीं आयल महिमाननि जा दिल जी गहराइनि सां शुक्र अदा कयूं था ख़ुसूसन हाजी गुलाम मुर्तजा बलोच साहब सिंधिया सूबाई वज़ीर ऐं असां मल पहलवान ते महिरबान आहे हाजी साहब जी महिरबानी इहो पहलवान अबड़ो इहो आहे पहलवान यासर अबड़ो लाड़काणो ऐं गुलाम हुसैन ऐं पहलवान सख़्तु मुक़ाबिलो आहे मुक़ाबिलो जारी आहे पहलवान गुलाम हुसैन पठान ऐं पहलवान सिकंदर लासी और पहलवान दीदार जमाली मुख्तियार आलमानी पहिरियों जोड़ गुलाम हुसैन पठान ऐं सिकंदर लासी जी पोई मल आहे सरदार अख्तर यूसुफ आरफानी साहब मुर्तजा चांडियो साहब गुलाम सफदर भट्टी साहब मोहम्मद उर्स खेड़ो साहब आगा तारिक पठान साहब मौजूद हैं पहलवान गुलाम हुसैन पठान पहलवान सिकंदर लासी मल पोई मुकाबलो सख्त है बिरन जा जाठा जारी है मुकाबलो जारी है टगड़ जो कदर कयो रायब टगड़ जो पहलवान असां जेके मलाखले जा जज आहिनि पहलवान गुलाम हुसैन ऐं पहलवान सिकंदर गुलाम हुसैन पठान ऐं सिकंदर लासी पहलवान दीदार जमाली मुख्तियार आलमानी सख्त मुकाबलो आहे मुकाबलो जारी आहे पहलवान मुकाबलो सख्त है वाह गुलाम हुसैन ऐं पहलवान वाह गुलाम हुसैन ऐं सरदार हथ बजा होशियारी पहलवान जमाली ऐं आलमानी कराची ऐं जमाली खैरपुर जिलो कराची डिवीजन खैरपुर जिले जो मुकाबलो सख्त आलमानी ऐं पहलवान दीदार आलमानी वाह दीदार मारियो आलमानी मारियो कराची
चैलेंज मुकाबलों किया तो आपकी बड़ी मेहरबानी। आज वो नौजवान जो आपकी ख्वाहिश थी, आप सबकी दिल की ख्वाहिश थी, वही पहलवान आज मुकाबला कर रहे हैं। पहलवान पहले जोड़े में लाला रहीम आई पहलवान राब टगड़ इन्हीं मलते 1500 रुपया बिल। हाजी साहब ही जो पठान है पहलवान लाला रहीम, यो साईं अली मर्दान शाह जो सिंध सूबाई वजीर थी रहियो आहे, उन जो मल आहे। ॿियो पहलवान आहे शाह अब्दुल लतीफ भिटाई जो पाड़ेसरी आहे रायब टगड़। इन्हनि ते रहीम खान पठान ऐं पहलवान रायब टगड़। असां आयल सभिनी महिमाननि जा थोराइता आहियूं, जिन जा नाला असांखे अचनि था या कुझु लिखियल आहिनि उन्हनि जा वठूं पिया, जिन जा न वठी सघियासीं उन्हनि खां मुआज़रत सभिनी मोज़िज़िन ऐं दोस्तनि जी महिरबानी जिन्हनि क़ौमी रांदि खे टाइम ॾिनो। ही सॻोरो महीनो आहे ऐं असीं तव्हांखे दिलि जी गहराइनि सां भलीकार था चऊं जो हिन हाजी गुलाम मुर्तज़ा साहिब जी पहलवान लाला रहीम पहलवान राब टगड़ मतलब पोई मुकाबलो सकता है। इनाम है 1500 रुपया। टगड़ लाला रहीम वाह वाह लाला रहीम यो है लाला रहीम। ही पहलवान है साईं अली साफ ही मौजूद है। मेहरबानी गुलाम सफदर भट्टी साहब ने माइट आए, मेहरबानी मोहम्मद उर्स खेड़े साहब की मेहरबानी, पहलवान गुलाम हुसैन पहलवान पालारी साहब की मेहरबानी, हिना सियाल साहब जी मेहरबानी, आगा तारिक पठान साहब जी मेहरबानी, पहलवान असांजी महफ़िल जा मोर हाजी गुलाम मुर्तज़ा बलोच साहब पाण पाकिस्तान पीपल्स पार्टी जा एम अगवान सिंधिया सूबाई वजीर वाह पहलवान अमान वाह अमान वाह ये पहलवान अमान। आगा आबिद अली पठान साहब जी मेहरबानी, नदीम अहमद सियाल साहब जी मेहरबानी। हिकड़ो मिनट गुलाम सेना हिकड़ो मिनट गुलाम सेना गुलाम रसूल अरे गुलाम सेना हिकड़े मिनट दी यार बीत सही भी तकरीबन 50,000 सुना था कल। हाँ तो बजिया हाँ पहलवाना बच आवान वारो पे खड़े पहलवान गुलाम सेन पहलवान अवान चलेंगे मुकाबला। गुलाम सेन भाई पहलवान अवान मल पहली नहीं दूसरी आखिरी है ये पहली मल अवान जीत चुका है। आखिरी मेरे भाइयों खामोश बैठ जाओ इधर